चवंदा आहिनि त मंगणार जो ॿारु रोंदो आहे त बि सुर में रोंदो आहे। मौसीक़ी ऐं राग सां एतिरो चाव ई हूंदो आहे जेको संदसि असुलु सुञाणप बणिबो आहे। जेतोणीकि मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे जेका इंसान खे अनेक सुरूर बख़्शींदी आहे। इंसान पंहिंजे ॾींहं जे सभिनी मसरूफ़ियतुनि खां आजो थी जॾहिं शाम धारे अची घर वेहंदो आहे ऐं मौसीक़ी राग ॿुधणु शुरू कंदो आहे त ॾींहं जा समूरा थक लही वेंदा आहिनि। यार सजण जे फिराक में, यार सजण जे फिराक में, जेजमाऊं मारी आया, जेजमाऊं मारी आया। यार सजण जे फिराक में, यार सजण जे फिराक में, जेजमाऊं मारी आया, जेजमाऊं मारी आया। यार सजण जे फिराक थे काथे महबूबल जी जाथे, काथे महबूबल जी जाथे, काथे महबूबल जी आए हुसन जी हाक में। बेशक उहे इल्मज़ोक़ इंसान ई हूंदा आहिनि जेके मौसीक़ी जे मिठास ऐं मधुर आवाज़नि खे पंहिंजी ज़िंदगी जो साथी बणाईंदा आहिनि ऐं पोइ उन गायक खे उहा पज़ीराई पुण ॾींदा आहिनि जंहिंजा हू हक़दार हूंदा आहिनि। अहिड़ो ई तारीख़ी ज़िले उमरकोट जे तालके कुनरी वासी राग जी दुनिया सां सलाड़ियल नौजवान ॾाढ़ूं लोरी जेको न सिर्फ़ु राग मौसीक़ी जी दुनिया सां सलाड़ियल आहे पर तमामु सुठो ॻाए वॼाए पाण मञाए बि ॾेखारियो आहे। हाकिम रहेली वो साहिब सदा हुसन जी सरकार, हुसन जी सरकार में। नी नी सा रे ग म द प म ग म रे नी सा रे ग म ग म ग रे सा, हुसन जी सरकार में। हाकिम रहेल वो साहिब सदा, ऐ मियाँ साहिब अदना वो, ऐ मियाँ साहिब अदना शाह दर दर गदायूं कीम करे हो मन उरे मुश्ताक सां। सुर संगीत क्लासिकल मौसीक़ी सां सलाड़ियल ही नौजवान गुरबत सबबि अॻिते वधी नाहे सघियो पर जेका सिख्या तरबियत माइटनि मां खेसि वरसे में मिलियल आहे उन मुताबिक़ अॼु बि ॻाए ॻोठनि तोड़े शहरनि में ऐं शादियुनि कचहरियुनि ऐं तक़रीबुनि में ॻाए वॼाए दाद हासिलु कंदो आहे। संदसि क्लासिकल मौसीक़ी सां जेका मुहबत आहे उहा शायदि हिन दौर जे कंहिं बाज़ोक ज़हन खां मिलंदी हुजे, न त अॼु जी दुनियादारी जी ॻाल्हि कबी त रुॻो डिस्को ऐं पॉप म्यूज़िक में गुम थियल हीअ दुनिया जेका हक़ीक़ी राग ऐं मौसीक़ी खां अणवाक़िफ़ थी चुकी आहे। जेतोणीकि बुख बदहाली सबबि खेसि हिकु हंधि वेही रियाज़ करण जी बि मोहलत नाहे मिली सघी ऐं न ई वरी गुरबत सबबि वटि सघो बाजो या हारमोनियम मौजूदु आहे। पर पोइ बि दुनिया जे साम्हूं पाण मञाए ॾेखारियो अथसि मुख़्तलिफ़ तक़रीबुनि में ॿियनि जे बाजे ते वेही ॻाए वॼाए माण्हुनि खे पाण मथां मदहोश करे ॾेखारियो पिणु आहे। हिन वक़्तु तव्हां वटि को बाजो या तव्हां वटि को ढोलक वग़ैरह आहे? ढोलक आहे, बाजो। अच्छा, भला पोइ तव्हां शादियुनि में ई ॻाईंदा आहियो या को तव्हांखे को मौक़ो मिलियो आहे, को प्लेटफॉर्म तव्हांखे गवर्नमेंट जे तरफ़ां या कंहिं ॿिए कंहिं इदारे तव्हांखे को ॾिनो आहे त तव्हां इदारे कोई बि कोन ॾिनो, न को गवर्नमेंट ॾिनो आहे। ईअं मिड़ई काजनि ते शादियुनि ते कंहिं महफ़िलनि में संगत साथ में उते ॻायूं वॼायूं। ॻोठनि वाणनि वस्तुनि में जेकॾहिं को शादी मुरादी हूंदी आहे उते तव्हांखे घुराईंदा आहिनि ऐं उते तव्हां ॻाईंदा आहियो। भला उते दाद तव्हांखे केतिरो मिलंदो आहे? छा माण्हू तव्हांखे हिन राग खे ॿुधण जी कोशिशि कंदा आहिनि? छो त हिकिड़े पासे के सुरीला बि आहिनि, ॿुधंदा बि आहिनि, के वरी अॼुकल्ह जा शौक़ीन आहिनि। अच्छा, पोइ अॼुकल्ह तव्हां को आइटम माना ॻायो था या माना अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां? मिड़ई संगत जे करे बिल्कुलु हिकिड़ो ॿ उन्हनि खे ॿुधायूं था। असांखे घणो शौक़ु आहे राग ते।
अच्छा, तव्हांजो घणो शौक़ु जेको आहे क्लासिकल मौसीक़ी जी आहे। हा। अच्छा, उस्ताद मोहम्मद जुमन खे तव्हां केतिरो अरसो ॿुधंदा रहिया? उस्ताद मोहम्मद जुमन ते असांखे घणो शौक़ु हो, पर उस्ताद मोहम्मद यूसुफ ते जेतिरो शौक़ु हो असां ॿुधो हुओसीं, सही जेतिरो सुरीलो हो, जेतिरो मिठो, सही। एतिरो असां वणियो, एतिरो वरी असां ॻायूं बि था उनखे। अच्छा, चुली छॾ मां छपर डुली छॾ मंडे, चुली चुली छॾ मां छपर डुली छॾ मंडे, पछो वण वटण जा वड़कियो अचो वे, सॼण आहे साणे कहिड़ा सी विसरे। ऐं अॼु बि पंहिंजे पेट जी बुख उजाइण ख़ातिर मुख़्तलिफ़ शादी तक़रीबुनि में ॻाए पेट जी बुख पिणु उजाए थो। गुरबत सबबि अॼु बि बाजो ख़रीद करे नाहे सघियो, जेतोणीकि ॿियनि मुल्कनि में अहिड़नि अनमोल हीरनि खे अॻिते आंदो वेंदो आहे, पर हिते इहा ॻाल्हि अञा बि नामुमकिन खणी ॾिसिजे थी। यादि रहे त ॿियनि मुल्कनि में अहिड़नि लोक फ़नकारनि खे, क्लासिकल फ़नकारनि खे हिकु प्लेटफॉर्म मुहैया कयो वेंदो आहे, जिते हू न सिर्फ़ु पंहिंजे राग, पंहिंजे आवाज़ जो जादू माण्हुनि जे दिलनि में पैदा कंदा आहिनि ऐं माण्हुनि खे पाण मथां झुमरियूं पाइण ते मदहोश कंदा आहिनि, ऐं ईअं ई उन्हनि जी ज़िंदगी जी नवाण ऐं टर्निंग पॉइंट शुरू थींदी आहे। पर हिते इहे सभु समूरा सवाल अञा ताईं सवाल बणियल आहिनि। सक़ाफ़त जे वज़ीर सैयद सरदार अली शाह खे घुरिजे त अहिड़नि नौजवाननि खे अॻिते आणे हिकु प्लेटफॉर्म मुहैया कयो वञे त जीअं अहिड़ा नौजवान सिंध जी सक़ाफ़त जी सुञाणप बणिजी सघजनि ऐं क़दीम सिंध जी सुञाणप बणिजी सघनि, ऐं पंहिंजी गुरबत मिटाए राग मौसीक़ी सां संदनि दिलि में अञा बि वधीक वधाउ अची सघे ऐं दिलचस्पी पैदा थिए ऐं लतीफ़ जी सिंध बची सघे। हुकूमत खे इहो इल्तिजा करूं था भई ग़रीब माण्हू आहियूं, को असांखे कुझु न कुझु भरिजलो थिए, जो असांजो कुझु अॻिते ॻाइण वॼाइण ते रूह बि वधे, अॻिते असां पंहिंजो फ़न बि वधायूं। बिल्कुलु हींअर त ग़रीब माण्हू किथे राग रूप जे महफ़िल जा अंदाज़ को काज मना आहे, निकिरियो था वञूं, नथा पहुची सघूं। गुरबत आहे, इन जे करे लॻा पिया आहियूं, वठ पकड़ बचनि जी रोज़ी त करणी आहे लाज़मी, वेंदासीं त कुझु कोन मिलंदो। इन इहो असांजो अर्ज़ु की पोइ हुकूमत जो हाणे जेको लाइ असांजा साज़ कोन्हे, वॾी हिकिड़ो भरिजलो हूंदो आहे साज़, ढोलक आहे या बेलजम आहे या बाजो आहे, साज़ आहिनि त उन्हनि जे सहारे ते माण्हू वधीक ॻाए सघे थो। हाणे जेको अॻियां असां साज़ अहिड़ो रखियो वेठा आहियूं, बिल्कुलु असांजो रूह बि ओड़े अंदाज़ चवंदो न, असां अहिड़े साज़ गॾु छा ॻाए सघंदा। अञा जे ढोलक हुजे, बाजो हुजे, उस्ताद जे गॾु हुजनि हथड़िया, त उन ते अञा माण्हू जो रूह वधी सघे थो, त अॻिते वरी बि एटम ॿ वधीक चयूं। सिंध हुकूमत खां ऐं साईं सरदार अली शाह इंतिहाई अदबी माण्हू आहे, अदीब आहे, पाण बि ख़ुदि शाइर आहे, लेखक आहे। हिन वक़्तु बि सक़ाफ़त जो कलमदान जेको आहे साईं जे हथनि में आहे। असां इहा इल्तिजा ऐं बज़ाति ख़ुदि हिकिड़े शाइर हुजण जे नाते, हिकु सोशल वर्कर हुजण जे नाते, हिकु उस्ताद हुजण जे नाते ऐं हिकु सोशल एक्टिविस्ट हुजण जे नाते इहा साईं खे ॿाहूं ॿधी इल्तिजा कंदुसि त असांजे सिंध जे अंदरि अहिड़ा सरमाया मौजूदु आहिनि, अहिड़ा अनमोल हीरा मौजूदु आहिनि। ॿियनि मुल्कनि जे अंदरि बि अहिड़नि अनमोल हीरनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म मुहैया कयो थो वञे, हिकिड़े प्लेटफॉर्म ॾिनो थो वञे, जिते हू पंहिंजे राग, पंहिंजे आवाज़ खे वेतर दुनिया ताईं ऐं ॿियनि मुल्कनि ताईं पखिड़नि में आसानी महसूसु कनि था ऐं पंहिंजे गुरबत खे बि मिटाए सघनि था। त साईं सरदार शाह खे बि घुरिजे त अहिड़नि अनमोल हीरनि जी मालिकी करियो।